नासिर नसीराबाद में वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक पारां ॿिए ॾींहुं बि एहतजाज कयो वियो आहे। क़ौमी अवामी तहरीक जे कारकुननि पारां धरणो हंयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त फुरथल मोटरसाइकिलूं वापसि करायूं वञनि। नसीराबाद में वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक पारां ॿिए ॾींहुं बि एहतजाज कयो वियो आहे। क़ौमी अवामी तहरीक जे कारकुननि पारां धरणो हंयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त फुरथल मोटरसाइकिलूं वापसि करायूं वञनि। नाज़रीन, तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया नसीराबाद खां। नसीराबाद में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक पारां ॿिए ॾींहुं बि एहतजाज कयो वियो आहे। क़ौमी अवामी तहरीक जे कारकुननि पारां धरणो हंयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त फुरथल मोटरसाइकिलूं वापसि करायूं वञनि। अव्हांखे नाज़रीन अपडेट कयूं पिया अहम ख़बर खां त नसीराबाद में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक पारां ॿिए ॾींहुं बि एहतजाज कयो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अला बख्श कुरैशी सां। जी अला बख्श, अपडेट कजो। वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक पारां ॿिए ॾींहुं बि एहतजाज कयो वियो आहे। कहिड़ा तफ़सील इन हवाले सां? जी बिल्कुल, अॼु बि क़ौमी अवामी तहरीक पारां एडवोकेट इनायत पुनियो, ज़मीर मुगेरी ऐं ॿियनि जी अॻवानीअ में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं इन्हनि जे अॻवाननि जो चवणु हुयो त नसीराबाद शहर हिन वक़्तु मुकमल तौर ते ॾोहारियुनि जे हवाले थियल आहे। रोज़ानी का न का वारदात मामूल बणियल आहे ऐं शहरी सरापा एहतियात बणियल आहिनि, पर को बि आला मालदार असांजे एहतजाजनि जी नोटिस वठण लाइ तयारु कोन्हे। न वरी थियल चोरियुनि ऐं फुरनि जो को कंहिं बि क़िस्म जो को पुलिस जे तरफ़ां को सुठी मोट थी मिले त को चोरी वापसि थी हुजे, का फुर वापसि थी हुजे या के मुलविस असुल जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो हुजे। हिननि जो चवणु आहे जेसीं ताईं शहर में अमन जो क़याम यकीन नथो बणायो वञे ऐं मुलविस ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करे खेनि सज़ाऊं नथियूं ॾिनियूं वञनि, तेसीं ताईं असांजो एहतजाज रोज़ानी जी बुनियाद ते जारी रहंदो। जी वॾी महिरबानी अला बख्श कुरैशी तफ़सील ॾियण जे लाइ। नसीराबाद में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक पारां ॿिए ॾींहुं बि एहतजाज कयो वियो आहे। क़ौमी अवामी तहरीक जे कारकुननि पारां धरणो हंयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त फुरथल मोटरसाइकिलूं वापसि करायूं वञनि। नसीराबाद में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक पारां ॿिए ॾींहुं बि एहतजाज कयो वियो आहे। क़ौमी अवामी तहरीक जे कारकुननि पारां धरणो हंयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त फुरथल मोटरसाइकिलूं वापसि करायूं वञनि। नाज़रीन, अहम ख़बर